अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सियात दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी बेहतरीन अपडेट दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में दोस्तों हिकु कमु तव्हां ज़रूरु ॾिसंदो। हाणे जेको आहे मंसूर खान जेका जिदोजहद में लॻो पियो आहे, इहा जिदोजहद हुनजी कामयाबु थींदी। अचण वारे एपिसोड में राज़न वारनि सां वञी मंसूर खान मिलंदो ऐं उन्हनि खे चवंदो हिकिड़ो कमु मुंहिंजो तव्हां में पियो आहे, इहो कयो, जे तव्हां न कंदो त मां पाण ई खणी कंदुसि। राज़न वारा चवंदा तव्हां हुकुम कयो आहे, कमु जे करणु जहिड़ो त असां ज़रूरु कंदासीं। जे असांखां गौरव हूंदो त पोइ असां खणी पोइना थींदासीं। पोइ शाहनवाज़ खान जे बारे में मंसूर खान ॿुधाईंदो आहे रज़न खे त हाशिम खे हथीको करिणो आहे, उन सां मिली उन खे मां पंहिंजो कंदुसि ऐं उन खां उनजो सौट यानी जेको उनजो वाठो आहे, जेको उनजो बॉडीगार्ड आहे शाहनवाज़ खान जो, उन खे बि जेको आहे ॻाल्हाइण में मां मजबूर कंदुसि, केसनि खां बचाइण जी कोशिशि कंदुसि त मुंहिंजो साथ ॾियनि। पोइ हू शाहनवाज़ खान जे ख़िलाफ़ु बीहनि त पोइ जेको आहे मां उन्हनि जो साथ ॾियां। शाहनवाज़ मंसूर राज़न वारा चवंदा सही आहे, तव्हां कोशिशि कयो भली। ककर चवंदो जे मूंझड़े जेको आहे ज़ालिम माण्हू खे अगरि तूं सिधो करे सघे थो त पोइ जेको आहे हाशिम कहिड़ी ख़ैर जी मूली आहे। उन्हनि सां मिली हाशिम खे पंहिंजो करे वेंदो मंसूर खान। शाहनवाज़ खान जा जेका बि माण्हू आहिनि उन्हनि खे आहिस्ता आहिस्ता मंसूर खान पंहिंजे वल में करे वेंदो ऐं शाहनवाज़ खान जो साथ कोन ॾींदा, उनजे ख़िलाफ़ु थी बि रहंदा। ऐं पोइ शाहनवाज़ खान खे ख़बर पवंदी वञ ही छा थी वियो, मूंसां कहिड़ो हशर थी वियो, मां ही छा सोचो छा न थियो, मुंहिंजा माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ु। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा यूट्यूब चैनल खे ऐं बेल आइकन ॻाल्हि ते कंदा, सुठा कमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।